28 फरवरी 2026 ते जॾहिं अमेरिका ऐं इसराइल ईरान ते हमला कया उनजो असर सिर्फ़ फ़ौजी महाज़ ताईं महदूद न रहियो। मिडिल ईस्ट दुनिया जे अहम तरीन हवाई रस्तनि मां हिकु आहे, जितां यूरोप, एशिया, अफ्रीका ऐं ऑस्ट्रेलिया जे विच में रोज़ानो हज़ारें जहाज़ गुज़रनि था। जंग शुरू थियण सां केतिरनि ई मुल्कनि पंहिंजी फ़िज़ाई हदूं बंदि कयूं, जंहिं सबबु आलमी हवाई ट्रैफ़िक में वॾो बहरान पैदा थियो। ही एक्सप्लेनर इन बहरान के मुख़्तलिफ़ पासनि खां सम्झण जी कोशिश करे थो। मिडिल ईस्ट जोग्राफियाई तौर ते दुनिया जे विच में वाक़ आहे, इन करे यूरोप खां एशिया वेंदड़ घणियूं उॾामूं हितां गुज़रनि थियूं। दुबई, दोहा ऐं अबू ज़हबी आलमी ट्रांज़िट हब आहिनि। रोज़ानो हज़ारें बैनुल अक़वामी जहाज़ हिन इलाक़े मां गुज़रनि था। इन करे जॾहिं हिन इलाक़े में जंग शुरू थी त आलमी फ़िज़ाई ट्रैफ़िक ते सिधो असर पियो। जंग शुरू थियण खां पोइ केतिरनि मुल्कनि सिक्योरिटी सबबि फ़िज़ाई हदूं बंदि या महदूद करे छॾियूं। मुतासिर मुल्कनि में ईरान, इराक, इसराइल, शाम, कतर, बहरैन, कुवैत, गॾियल अरब इमारात जा मुल्क शामिल आहिनि। इन्हनि मुल्कनि जी फ़िज़ाई हदुनि जी बंदिश सां आलमी जहाज़ुनि जा अहम रस्ता बंदि थी विया। जंग जे शुरूआती ॾींहं में आलमी सतह ते वॾी तादाद में फ़्लाइट्स मुतासिर थियूं। पहिरें हफ़्ते में तक़रीबन 15,000 खां वधीक उॾामूं मनसूख़ थियूं। जंग शुरू थियण जे कुझु ॾींहंनि खां पोइ हिक ई ॾींहं ते लॻभॻि 3,000 फ़्लाइट्स कैंसिल ऐं मजमूई तौर ते 20,000 खां वधीक फ़्लाइट्स मुतासिर थियूं। इन हिसाब सां तक़रीबन 15 लख मुसाफ़िर मुतासिर थिया। जंग सबबि इलाक़े जा अहम एयरपोर्ट मुतासिर थिया, जिन में दुबई इंटरनेशनल एयरपोर्ट, दोहा हमद इंटरनेशनल एयरपोर्ट, अबू ज़हबी इंटरनेशनल एयरपोर्ट, तेहरान इमाम ख़ुमैनी एयरपोर्ट, तल अबीब बिन गोरियन एयरपोर्ट, जॾहिं कुझु एयरपोर्टनि ते हज़ारें मुसाफ़िर फासी विया। जंग सबबि केतिरनि ई आलमी एयरलाइंस खे पंहिंजा रूट तब्दील करणा पिया। मुतासिर एयरलाइंस में एमिरेट्स, कतर एयरवेज़, इतिहाद एयरवेज़, ब्रिटिश एयरवेज़, एयर फ्रांस, तुर्किश एयरलाइन, एयर इंडिया शामिल आहिनि। केतिरनि जहाज़नि खे ईरान ऐं इराक जे फ़िज़ाई हदुनि बदिरां डिघा रस्ता वठणा पिया। फ़िज़ाई हदुनि जी बंदिश सबबि जहाज़नि खे नवां रस्ता अख़्तियार करणा पिया, जंहिंजे नतीजे में सफ़र जो वक़्तु 2 खां 4 कलाक वधी वियो। तवानाई जो ख़र्च वधी वियो, टिकटुनि जा अघ वधी विया। कुझु डिघे फ़ासिले वारी फ़्लाइट्स 3 खां 5 भेरा महांगियूं थी वयूं। माहिरनि मूजिबि एयरलाइन इंडस्ट्री खे अरबें डॉलरनि जो नुक़सानु थियो आहे। टिकटुनि जी वापसी, फ़्लाइट्स जी मनसूख़ी, तवानाई जो वधंदड़ ख़र्च, ख़ासि तौर ते मिडिल ईस्ट जी ट्रांज़िट एयरलाइंस खे वॾो माली धकु लॻो। आलमी हवाई ट्रैफ़िक चंद अहम रस्तनि ते दारोमदार रखे थी। जंग या सियासी बहरान सां सॼी दुनिया मुतासिर थी सघे थी। एयरलाइंस खे मुतबादिल रस्तनि जी ज़रूरत आहे। ईरान अमेरिका जंग सिर्फ़ फ़ौजी महाज़ ताईं महदूद न रही आहे। उन जंग आलमी हवाई ट्रांसपोर्ट सिस्टम खे बि सख़्तु मुतासिर कयो आहे। हज़ारें उॾामूं मनसूख़ थियूं, लखें मुसाफ़िर मुतासिर थिया ऐं आलमी एयरलाइन इंडस्ट्री खे अरबें डॉलरनि जो नुक़सानु थियो। जेकॾहिं इलाक़े में छिकताण जारी रही त आलमी वापार, सियाहत ऐं ट्रांसपोर्ट ते बि उन जा असर डिघे अरसे ताईं रहंदा।